नाज़िम सिंध एक्शन कमेटी जो सरबराह जलाल महमूद शाही बिन अगवानन सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में ज़मानत लाइ दरख्वास्त दाख़िल कराई छॾी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा अपडेट साईं? जी बिल्कुल, ही बहरिया टाउन में एहतजाज उन खां पोइ जलाओ घेराव खां पोइ जेके केसिस दाख़िल थिया आहिनि उन में प्रोटेक्टिव बेल हासिल करण जे लाइ SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सजाद चांडियो, असलम खैरपुरी हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुता आहिनि। रियाज़त सार जी सरबराही में वकीलनि जी जेका टीम आहे उन पटिशन दाख़िल कई आहे, दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे, उन में इस्तदा कई वई आहे जेके अॻवान आहिनि सैयद जलाल महमूद शाह, ज़ैन शाह, सजाद चांडियो, असलम खैरपुरी इन्हनि खे प्रोटेक्टिव जेका आहे बेल ॾिनी वञे। हींअर ही चारई जेके अॻवान आहिनि हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में मौजूदु आहिनि। इन खां अॻु में जॾहिं ही चारई अॻवान हाई कोर्ट में पहुता त वकीलनि थोरे जेके SUP जा कारकुन आहिनि उन्हनि हिननि जी शानदार आजिया कई आहे। इन वक़्तु ही कोर्ट में मौजूदु आहिनि। इन खां अॻु में SUP सरबराह डॉक्टर कादिर मक्की बि 10 ॾींहंनि जी प्रोटेक्टिव जेका बेल आहे उहा हासिल करे चुको आहे। जॾहिं सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿिया अॻवान हिते हाई कोर्ट पहुता आहिनि त वॾी तादाद में पुलिस खे बि मुक़ररु कयो वियो आहे। ठीक है सलीम, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।